साईं सदाई करी मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करे। हक़ मौजूद जिए लतीफ़ी लात। बिलाल मुस्तफ़ा बुगियो तव्हां सां गॾु आहे। असां सिंध जी सकाफ़त ते ॻाल्हाईंदासीं। जी हाँ, बिल्कुलु। सिंध सदियुनि खां पुराणी आहे। सिंध जी सकाफ़त एतिरी त पुराणी आहे जेतिरी हीअ धरती। सिंध जी सकाफ़त 5000 साल असांजो जेको पुराणो तारीख़ी विरसो आहे, मोहन दड़ो, असांखे उन मां सिंध जी सकाफ़त मिले। उनखे असां ईअं खणी वठूं त हीअ जेका सकाफ़त आहे, हीअ जेके सकाफ़ती रंग आहिनि, उन में टोपी अजरक अची थो वञे, सिंध जूं रांदियूं अची वञनि थियूं, मल्ह अची वई, कुकड़नि जी मेल, ॾांदनि जी गोए, ऐं उन सां गॾु खोड़ सारियूं अहिड़ियूं ॿियूं शइ। जेकॾहिं असां कश्मीर खां कराची ताईं हलिया वञूं, असां थर पारकर हलिया वञूं, असां थर काशो ॾिसूं, उते असांखे सिंध जी सकाफ़त जा खोड़ सारा जेके मंज़र आहिनि उहे असांखे नमूदार थींदे मिलंदा। हीअ सिंध आई धरती आहे जे शान ॾिनो अजरक खे, जे मान ॾिनो टोपी खे, जे शाह सचल खे जनमु ॾिनो, जंहिंमें अयाज़ बि आहे, जंहिंमें बुखारी बि आहे, जंहिंमें शाह बि आहे, जंहिंमें सचल बि आहे, जंहिंमें बेदल बि आहे, जंहिंमें बेकस बि आहे, ऐं इहे खोड़ सारा अज़ीम शाइर हिन सिंध धरती असांखे ॾिना आहिनि। ऐं हिन सिंध जी जेका सकाफ़त आहे उन में असांखे खोड़ शयूं मिलनि थियूं। त कंहिं शाइर चयो आहे न, हाणे को बि न आजो बहारूं खसे, हाणे को बि न आजो बहारूं खसे, घोट तुंहिंजे तंबूरे जूं तारूं खसे। जी बिल्कुलु। तव्हां मुंहिंजे बैक साइड ते ॾिसी रहिया हूंदा त जेका हीअ असांजी झूमिर आहे, इहा बि असांजी सकाफ़त में अचे थी। शादियूं हुजनि, मुरादियूं हुजनि, सेहरा हुजनि, गीत हुजनि, लाॾा हुजनि, हीअ जेको जमालो आहे इहो बि असांजी मीरास आहे। असांजा जेके सिंध जा रागी आहिनि, लोक फनकार आहिनि, उहे बि असांजी सकाफ़त आहिनि। जलाल चांडियो खां वठी, हलन फ़क़ीर खां वठी खोड़ सारा अची था वञनि, जी ज़रीना बलोच ताईं, ॿियो बि खोड़ सारा आहिनि जेके इहे असांजो विरसो आहिनि। 5 डिसंबर ते सिंधी सकाफ़ती ॾिहाड़ो सिंधी मीडिया तरफ़ां ऐलानियल आहे। उन में तव्हां सभिनी सिंध वासियुनि खे, परॾेह वासियुनि खे मुबारकूं बि ॾिजनि थियूं। गुज़िरियल हिकु ॾहाके खां वठी असांजी सकाफ़त त खोड़ पुराणी आहे, सदियूं पुराणी आहे, पर हीउ जेको सिंधी मीडिया उनखे हिकिड़ो नालो ॾिनो, ऐं सिंधी मीडिया गुज़िरियल हिकु ॾहाके खां उनखे हिकिड़ो जेको तसलसल आहे उनखे बरक़रार रखियूं अचे पई। हिन दफ़े बि असां उन साॻे तसलसल खे बरक़रार रखंदासीं ऐं उनखे मल्हाईंदासीं। ऐं हीउ जेको अजरक आहे, जेका असांजी सकाफ़त आहे, सिंध जे मज़ामती शाइर डॉक्टर आकाश अंसारी जूं सिटूं मूंखे ज़हन ते अचनि थियूं त जे हिन अजरक जी अज़मत खे ॼातो हिते, जे हिन अजरक जी अज़मत खे ॼातो हिते, जे हिन सांगिन जे संग खे सुञातो हिते, तंहिंसां कहिड़ो भला मुंहिंजो नातो हिते, तंहिंखे चओ मुंहिंजी नगरीअ मां निकिरी वञे, तंहिंखे चओ मुंहिंजी नगरी मां निकिरी वञे। त हिन सकाफ़ती ॾिहाड़े ते मुंहिंजो तव्हां सभिनी लाइ, सिंध वासियुनि लाइ, ॾेह वासियुनि लाइ, पूरी दुनिया में रहंदड़ सिंधियुनि लाइ इहो ई पैगाम हूंदो त अचो सभु तालीम सां अॻियां वधूं, छाकाणि त का बि क़ौम तालीम खां सवाइ अॻियां न निकिरी सघंदी आहे। जेकॾहिं असां वटि तालीम हूंदी, तालीम हिकु अहिड़ो ज़ेवर आहे जंहिंसां असांजी क़ौम तरक़ी करे सघे थी, अॻियां अची सघे थी। तंहिंजे करे अचो त सभु गॾिजी असांजा जेके ॿहिराड़ी में बंदि पियल स्कूल आहिनि उन्हनि खे बि खोलायूं, उते ॿारनि खे तालीम ॾियूं, पढ़ूं, अॻियां वधूं, त जीअं असांजी सिंध, असांजो मुल्क पाकिस्तान तरक़ीअ जी राह ॾांहुं गामज़िन थी सघनि। सिंध सलामत, साथ सलामत।